ताशकंद जी मस्जिद है जैसे सोन जो कम थियल है। एडी हसीन मस्जिद पूरे पाकिस्तान में मूं न ॾिठी है। सोवियत यूनियन के कब्जे का इन मस्जिद के शॉपिंग सेंटर बनायो वियो। हाँ तो जो इस्लाम अची वो है, सोवियत यूनियन भजी वो है, पर उन के बावजूद अञा ताईं इन मस्जिद के अंदर ही शॉपिंग सेंटर ठहियल आहिनि जिते ही शयूं विकिरो थी रहियूं आहिनि। ज़ुल्म की इंतहा इहा है जो हिते बुत ऐं मूर्तियूं भी विकिरो थी रहियूं आहिनि मस्जिद शरीफ के अंदर। सामूं टीवी हली रही है ज़ोर ज़ोर से। मस्जिद शरीफ के तक़द्दुस के केॾो पामाल किया वियो आहे। पोएं दौर के मुसलमाननि इन मस्जिद शरीफ के सोन के पानी से सींगारियो। ये मस्जिद जो कुबो मथों ॾिसो केॾो हसीन आहे। इन ते केॾो सोन जो कम थियल आहे। मस्जिद के सहन के टिन पासन ते वरी मदरसो है, इनके तिलाकारी मदरसो सॾिबो आहे। मेंबर अञा ताईं बीठो है। इन मस्जिद के शॉपिंग सेंटर बनायो वियो आहे। माण्हू जूतन सां हलन पिया, ख़रीदारी कन पिया। इन्ना लिल्लाहि व इन्ना